वफा किथे न रही यार। किथे आऊं पंहिंजे वजूद जे हथां धोखो त न खाई रहियो आहियां। जेको तव्हां सोचो पिया इहा उमिरि जी तक़ाज़ा आहे। जी मामा। तव्हांजे अबूअ जी तबीयत ख़राब आहे। अरे मामा उहा त रोज ख़राब हूंदी आहे। सुभाणे हुनखे हॉस्पिटल में एडमिट करायो। एडी तबीयत ख़राब आहे छा? मूंखे इहे महसूस पियो थिए। ठीकु आहे पोइ सुभाणे कुझु कंदासीं। आऊं हिन ते वेरी सॉरी थो कयां सर। आईंदा ईअं न थींदो सर। वेरी सारी पुराणो फार्मूलो आहे। पंहिंजी नौकरी लाइ सोचो। जेकॾहिं प्रॉपर्टी ज्यादा आहे त शौक़ सां नौकरी छॾे ॾियो। अगेन आई आईंदा ई न थींदो सर। हा पापा इन करे असां डिसाइड कयो आहे त तव्हांखे कंहिं गवर्नमेंट हॉस्पिटल में एडमिट कराईंदासीं। हाँ पापा अदा उमिरि सही थो चए। तव्हांजे लाइ इहो ई बहितर रहंदो। घटि में घटि असां तव्हांजो ख़्याल त रखी सघूं था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।